दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। डीओज़ ऐं टीओज़ कंहिं बि सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि नथा करे सघनि जेसिताईं डायरेक्टर जो हुकुमनामो जारी नथो करे। जोही जे सवे प्राइमरी उस्तादनि जूं पघारूं बग़ैर डायरेक्टर जे हुकमनि ते अॻूणो टीओ जोही शहाबुद्दीन शाहाणी, ऑफिस सुप्रीडेंट मुनीर जमाली, क्लार्क गुलाम मोहम्मद शाहाणी ऐं ट्रेज़री क्लार्क गुलाम रसूल हाली पोटो भत्तो न मिलण ते जोही जे सवे प्राइमरी उस्तादनि जूं पघारूं गुज़िरियल महीननि खां बंदि कराए बदिली करायो वियो। अॻूणो टीओ जोही शहाबुद्दीन शाहाणी ऐं ऑफिस सुप्रीडेंट मुनीर जमाली ॾेती लेती न करण तां उस्तादनि जूं पघारूं बग़ैर डायरेक्टर जे हुकमनि ते आख़िर छो बंदि कयूं वयूं आहिनि? जोही तालीम खाते जा ज़रिया। जोही जे सवे प्राइमरी उस्तादनि तालीम खाते सां वाबस्ता ऑफिसरनि, सेक्रेटरी तालीम सिंध, डायरेक्टर एचआर सिंध, डायरेक्टर एजुकेशन हैदराबाद, डीईओ दादू, अॻूणो टीओ जोही, ऑफिस सुप्रीडेंट ऐं क्लार्कनि ख़िलाफ़ हाई कोर्ट पिटीशन दाख़िल कराई वेंदी। डायरेक्टर स्कूल्स एजुकेशन ऐं प्राइमरी सिंध जो निकितल ऑर्डर हथ करे वरितो।